चाहे मर्द आहे चाहे औरत आहे, लेकिन इन्हनि जो दीन इस्लाम में वॾे में वॾो दर्जो आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन जाअहुल मौत वहुव यतलुबुल इल्म लियुहया बिहिल इस्लाम फबैनहु व बैनन नबिय्यीन दरजतुन वाहिदह फिल जन्नह। उहो मुसलमाननि जी औलाद बचड़ा जेके इल्म हासिल करन, कुरान पाक जी तालीम हासिल करन, लेकिन उन्हनि जो मक़सद छा आहे त लियुहया बिहिल इस्लाम, असां दीन खे ज़िंदा कंदासीं। ईअं ई हूंदो। इहे नियाणियूं जेके पढ़नि पियूं, पंहिंजे इलाक़नि में, ॻोठड़नि में, पंहिंजे घरनि में वञी कुरान पाक पढ़ाईंदियूं, दीन जी तालीम ॾींदियूं, पंहिंजे घर जे भातियुनि खे, अहले महल खे दीन सम्झाईंदियूं। इहे नौनिहाल जन तव्हांजे साम्हूं हदीस पाक जो सबक़ हासिल कयो। वञी कंहिं ॻोठड़े में, कंहिं इलाइक़े में किथे महज जा इमाम थींदा, किथे दीन जी तबलीग कंदा, कंहिं दीन जे शोबे में लॻंदा, त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहे मुसलमाननि जा बचड़ा जेके इल्म था हासिल करनि, दीन जी सम्झ था हासिल करनि, जेकॾहिं इहे इन तालिबुल इल्मी में फौत थी विया त इन जो एॾो वॾो दर्जो आहे जो जन्नत में अंबिया इकराम खां बाद दर्जो इन तालिबुल इल्म, इन इल्म जे करे एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो थो थिए। ऐं मुसलमानो, इल्म दीन वॾे में वॾी नेमत आहे, जंहिंसां इंसान खे रब जी सुञाण थी थिए, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुञाण थी थिए, हलाल ऐं हराम जी सुञाण थी थिए। अल्लाह से फरमायो, वल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर व यअमुरून बिल मारूफ व यनहौन अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफलिहून। रब से फरमाए तो तहां मां उहे मुसलमान जेके नेकीअ जो हुकुम करन, बुराइनि खां रोकनि, जन इल्म दीन हासिल कयो, उलाइका हुमुल मुफलिहून। असुल कामयाबी इहा ई आहे। फलाह हिकिड़ो अरबीअ जे अंदरि अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंखे हे नंढड़ी दुनिया नथी मापाए सघे। जंहिं दुनिया जूं रौनकूं तव्हां असां ॾिसूं था, इहो लिबास, इहो वज़ाक़तो, इहे महल माड़ियूं, इहे सुवारियूं, इहे रोड रस्ता, इहे खाधा पीता, इहे सभु शयूं नंढड़ियूं। रब जी कुदरत, रब जी शहनशाही इन खां वधीक आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में सूरत बक़रह जी इब्तिदा में फरमायो, मोमिननि जे लाइ, जन खे ईमान आहे, जन में निमाज़ आहे, अल्लाह जे नाले ते ॾियणु आहे, अंबिया इकराम ते ईमान आहे, आख़िरत ते यकीन आहे। अल्लाह से फरमायो, उलाइका अला हुदन मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफलिहून। इहा ई कामयाबी आहे। बांगो जॾहिं बांग ॾींदो आहे त चवंदो आहे, हय्या अलल फलाह। त इहो फलाह अरबीअ जो लफ़्ज़ आहे। इंसान इहो थो सम्झे त दुनिया में मूंखे पैसो हूंदो, मूंखे सुवारी हूंदी, मूंखे घरड़ो हूंदो, मूंखे दुनिया जो ऐश अशरत हूंदो, त इहा मुंहिंजो फलाह कामयाबी आहे। इहा कामयाबी न आहे। जे दुनिया जे इन्हनि शयुनि में फलाह हुजे हा त पोइ इंसान ते पोड़प न अचे, पोइ इंसान में बीमारी न हुजे, पोइ इंसान खां माल मिल्कत जुदा न थिए, पोइ इन शइ जो ग़म सदमो न हुजे। जे दुनिया में सिहत आहे त बीमारी आहे, जे जवानी आहे त उमिरि रसीदगी आहे, जे हयाती आहे त मौत आहे, जे अॼु दुनिया में आहियूं त सुभाणे न हूंदासीं। तंहिंजे करे मुसलमानो, फलाह इहा शइ न आहे। फलाह इहो न आहे। हीअ ख़सीस दुनिया उन फलाह खे नथी मापाए सघे। फलाह अहिड़ी कामयाबी खे चइबो जंहिंमें इंसान खे नेमत हमेशह हुजे, हिन खे जवानी हमेशह, हिन खे सिहत हमेशह, हिन खे तंदुरुस्ती हमेशह, हिन खे अल्लाह जी तरफ़ां इनामात हमेशह हुजनि, हिन जी शहनशाही बादशाही हमेशह हुजे। तंहिंजे करे इन फलाह खे अल्लाह साईं आख़िरत में रखियो आहे, जन्नत में रखियो आहे। उन फलाह जो रस्तो रब साईं दुनिया में रखियो आहे। त दुनिया में तव्हां ईमान कलमो आणियो, पंहिंजे ख्वाहिशात खे छॾे करे अल्लाह ऐं रसूल जे ज़िंदगी जे अहकामनि जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारियो,
त इहा असुल कामयाबी आहे, असुल फलाह इहो आहे। तव्हां असां हिते मुस्लमान नेक अमल कयूं था, हिननि बचड़नि 10 साल इल्म दीन हासिल कयो, न्याणियुनि 6 साल इल्म दीन जो सफ़र कयो। अॼु उन्हनि खे हदीस पाक जो ख़ज़ानो उन्हनि जे सीने में आहे, क़ुरान पाक दीन जो ख़ज़ानो उन्हनि जे सीने में आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां असां मुस्लमान इबादत नेकी कंदा आहियूं, नमाज़ था पढ़ूं, क़ुरान था पढ़ूं, ज़िक्र था कयूं, ख़ैर ख़ैरात था ॾियूं, दुरूद शरीफ़ था पढ़ूं, हज था कयूं, उमरो था कयूं, नेक अमलनि जी अल्लाह से तौफ़ीक़ ॾींदो आहे। लेकिन मुस्लमानो इन नेकीअ जो 100% बदिलो अल्लाह साईं दुनिया में न आहे रखियो। मसलन नमाज़ आहे दीन जे अंदरि, नमाज़ जे करे 100 नेकियूं आहिनि, त अल्लाह साईं 100 ई नेकियूं नमाज़ जूं दुनिया में नथो ॾिए। कुझु हिसो तव्हांखे मिलंदो, नमाज़ सां तव्हांखे बरकत थींदी, नमाज़ सां तव्हांखे सुकून थींदो, नमाज़ सां तव्हां तो आफ़तूं मुसीबतूं हटी वेंदियूं, नमाज़ सां तव्हांखे रब जो कुर्ब वेझड़ाइप थींदी, नमाज़ सां तव्हां में पाकीज़ा अख़लाक ईंदा, कुझु फ़ाइदो थींदो। लेकिन नमाज़ जो 100% बदिलो अल्लाह साईं दुनिया में न रखियो आहे। इहे हिकिड़ो मुस्लमान अॻियां रमज़ान शरीफ़ जो रोज़ो, रमज़ान शरीफ़ थो अचे, हिकिड़े मुस्लमान मर्द औरतूं सभिनी खे हुकुम आहे रोज़ा रखो। हाणे इहो रोज़ो रखिबो, इन रोज़े जो जेको सवाबु आहे 100% अल्लाह से दुनिया में न आहे रखियो। इंसान त चाहींदो आहे त इंसान नेकी ईअं कंदो आहे, तव्हां असां क़ुरान पाक इन जे करे पढ़ंदा आहियूं, ज़िक्र इन जे करे कंदा आहियूं, दुरूद शरीफ़ इन जे करे कंदा, इहो जेको आहे ज़ुबान सां अदा कंदा आहियूं, नेक अमल इन जे करे कंदा आहियूं, अल्लाह से इन नमाज़ जो बदिलो असांखे ॾे। लेकिन रब साईं हकीम आहे, अल्लाह जी सिफ़त आहे हिकिड़ी हकीम, त जेकरे अल्लाह साईं नेकीअ जो बदिलो 100% दुनिया में नथो ॾे। छो? हिन जे करे जेकॾहिं हर नेकीअ जो बदिलो 100% दुनिया में मिले त पोइ इहा दुनिया दाइमी ऐं हमेशह हुजे, लेकिन दुनिया त आरज़ी ऐं फ़ानी आहे। इहो इंसान आख़िरत में ईंदो जन्नत में, जेका हमेशह जी ज़िंदगी आहे, उते लिबास हमेशह जो, ज़िंदगी हमेशह जी, सिहत हमेशह जी, बादशाही हमेशह जी, जवानी हमेशह जी, नेमतूं हमेशह जूं, त उन दाइमी हमेशह वारे जहान में घर में इंसान खे कुझु काशे हुजे। इन जे करे जेकॾहिं अल्लाह साईं नेकीअ जो 100% बदिलो नमाज़ जो दुनिया में ॾे हा, त आख़िरत में इंसान खे कुझु न मिले हा। ॿियो, इहा दुनिया नंढड़ी आहे, इहा दुनिया एॾी वॾी न आहे जो नमाज़ जो 100% बदिलो दुनिया मां पाए सघे, इन नेकीअ जो 100% बदिलो दुनिया मां पाए सघे। महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत जो जेको बदिलो आहे 100% दुनिया मां पाए सघे न, दुनिया नंढड़ी आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मद दुनिया फिल आखिरत इल्ला कमा युदखिलु अहदुकुम फिल यम इसबअहु फलयंजुर बिमा यरजी। फरमायो हिकिड़ो इंसान जे समुंड जे कपर ते वेही, समुंड जे कपर ते किनारे ते वेही करे उहा आंगुर समुंड में ॿोड़े करे ॿाहिरि थो कढे, त हिन जी आंगुर समुंड खे खुटाए त न सघंदी, सिर्फ़ु हिन जी आंगुर आली थी पई। महबूब मुस्तफ़ा फरमायो, दुनिया जो ऐश, दुनिया जी ज़िंदगी, दुनिया जो लज़तूं, दुनिया जो ख़्वाहिशात जन्नत जे मुक़ाबले में ईअं अथव जीअं समुंड में आंगुर ॿोड़े करे ॿाहिरि कढे। मालूम थियो त जन्नत जी उहा ज़िंदगी आहे दाइमी हमेशह वारी, जेका इंसान जे तसव्वुर सोच खां बि वधीक आहे, तसव्वुर सोच खां बि वधीक आहे। इन जे करे इंसानो अल्लाह से फरमायो, असुल फलाह इहा आहे जन इंसाननि अल्लाह खे सुञातो, जन महबूब मुस्तफ़ा सां निस्बत रखी, सहाबा अहल बैत सां निस्बत रखी, जन क़ुरान शरीफ़ पंहिंजे सीने में रखियो, जन इल्म दीन हासिल कयो, जेके नेकी ते हलन पाण खे गुनाहनि खां बचनि, जन में ईमान जी दौलत है, तंहिंजे करे असुल फलाह। मुसलमानो, हे इल्म दीन एॾी वॾी नेमत है, एॾी वॾी नेमत है जो इंसान ते मौत ज़रूर अचे थो, मौत ज़रूर आहे। ऐं इहो बि तव्हां असां सम्झूं था त दुनिया मां जॾहिं इंसान वेंदो त रुपयो पैसो दुनिया इंसान सां गॾु नथी हले, लेकिन इल्म क़ुरान इहो इंसान सां गॾु आहे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह तसव्वुफ़ में वॾा बुज़ुर्ग आहिनि, अल्लाह जा वली आहिनि, हज़रत जुनैद बगदादी। पोइ जॾहिं ही नेक साले बानो फौत थियो
त फ़रिश्ता ईंदा आहिनि हर मैयत खां सुवाल कंदा आहिनि मन रब्बुक मा दीनुक मन नबीयुक तुंहिंजो रब केरु आहे तुंहिंजो दीन छा आहे तुंहिंजो नबी केरु आहे त जॾहिं फ़रिश्तनि हिन खां सुवाल कयो अरबीअ में मन रब्बुक मा दीनुक तुंहिंजो दीन छा आहे त हिन आलिम दीन फ़रिश्तनि सां इल्मी बहस शुरू कयो तव्हां जे साम्हूं हज़रत साईं मौलाना मोहम्मद रमज़ान साहब जन हदीस पाक पढ़ाई किथे उते इल्मी ॻाल्हियूं थियूं जेके अवां आम मुस्लमान न पिया सम्झो दीनी ॻाल्हियूं पर चूंकि हुनजो इल्म दीन सां वाबस्तगी हदीस पाक जी निस्बत सां उहो उन्हनि खे ज़रूरु बयानु करणो हो त हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जन फ़रिश्तनि सां इल्मी गुफ़्तगू कयो बहस कयो कहिड़ो बहस कयईं त हाणे जेके हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि मा दीनुक तुंहिंजो दीन छा आहे त उन खां पुछणु लॻो त हज़रत जुनैद बगदादी फ़रिश्तनि खां अय्यु मिनल मा इहा मा कहिड़ी आहे अमिनल मौसूलते अमिनल मौसूफ़ते अमिनल इब्तिदाइयते ग्रामर जूं ॻाल्हियूं शुरू कयूं जीअं तव्हां असांजी सिंधी में फ़ेल फ़ाइल इहो ग्रामर आहे अरबीअ जे अंदरि बि ईअं ग्रामर आहे त उन अरबी ग्रामर जूं ॻाल्हियूं शुरू कयूं त इहा मा मौसूल आहे मौसूफ़ आहे इब्तिदाई आहे इस्तिफ़ामी आहे कहिड़ी आहे फ़रिश्तनि खे त इल्मु कोन्हे त फ़रिश्ता आया रब जी बारगाह ऐं रब अहकमुल हाकिमीन तुंहिंजो हिकिड़ो बानो आयो आहे जुनैद बगदादी दुनिया छॾे तुंहिंजो हुकुम थियो त वञो उनखां वञी सुवाल जवाब कयो लेकिन हो असां सां इल्मी ॻाल्हियूं थो करे इल्मी बहस थो करे असां खां ख़ुदि सुवाल थो करे चवे थो त इहा जेका मा दीनुक में मा आहे इहा इस्तिफ़ामी आहे मौसूल आहे मौसूफ़ आहे इब्तिदाई आहे कहिड़ी आहे असांखे त इल्मी कोन्हे त रब साईं फ़रिश्तनि खे फरमायो त फ़रिश्तो इहो मुंहिंजो बानो दुनिया जी ज़िंदगी में रहियो लेकिन हिन जी मुंहिंजे क़ुरान पाक सां महबूब मुस्तफ़ा जी हदीस सां इल्म दीन सां निस्बत हुई तंहिंजे करे दीन सां शौक़ मुहबत जे करे हिन दुनिया जी ज़िंदगी दीन में सर्फ़ कई इन जे करे हाणे तव्हां सां बि दीनियूं ॻाल्हियूं थो करे तंहिंजे करे दीन जे करे इल्म जे करे मुंहिंजे हिन बाने खां पुछा न कयोसि इहो महिमान आहे हाणे ॾिसो इंसान हो त इल्म दीन केॾी वॾी नेमत आहे तंहिंजे करे ख़ुशि नसीब आहिनि उहे इंसान जिन खे अल्लाह से क़ुरान पाक जी दौलत नसीब कई हदीस पाक जी दौलत नसीब कई महबूब मुस्तफ़ा जे दीन जी सम्झ उन्हनि खे हासिल थी क़ुरान शरीफ़ जी तालीम इल्म पढ़णु जीअं तव्हां असां मदारिस में आहे ईअं नियाणियुनि में आहे लेकिन इहा अॼु जी ज़रूरत कोन्हे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने ते तव्हां असां नज़र कंदासीं अम्मा आयशा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी हाणे अम्मा आयशा जो जेको निकाह थो थिए महबूब मुस्तफ़ा सां रब जे वास्ते सां हज़रत जिब्रील पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में निंड में रुमाल था खणी अचनि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे फरमायो त जिब्रील जन्नत जो रुमाल खणी आयो पोइ उन रुमाल में मूंखे तस्वीर ॾेखारियईं चई तव्हां हीअ तस्वीर ॾिसो पोइ इहा जेका तव्हां तस्वीर ॾिसंदो इहा अव्हां जी घरवारी तस्वीर त शरान हराम आहे पोइ हज़रत जिब्रील छो पियो ॾेखारे ख्वाब हो ऐं अल्लाह जे तरफ़ां फ़रिश्तो आयो तंहिंजे करे उहे हिन शरीयत जे अहकामनि जा फ़रिश्ता मुकल्लफ़ न आहिनि तंहिंजे करे हज़रत जिब्रील पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे हिकिड़े ॾींहुं बि इहो ख्वाब ॿुधायो ॿिए ॾींहुं बि ॿुधायो टे ॾींहं बि ॿुधायो फरमायो जंहिं महिल बि मां उन रुमाल खे खोलियां पियो उन में जेका जिब्रील फरमायो जेका तोखे तस्वीर ॾिसण में अचे इहा तव्हांजी घरवारी थींदी फरमायो मुहम्मद मुस्तफ़ा साहबा खे जॾहिं मां खोलियुमि त उहा तस्वीर आयशा सिद्दीक़ा जी हाणे अम्मा आयशा सां जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह आहे इहो निकाह आहे महज़ इल्म ऐं दीन जी इशाअत जे लाइ ताकि पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में रब साईं जेका इल्म जी दौलत रखी दीन जी जेका दौलत रखी शरई अहकामनि जी जेका नेमत हुई उम्मत ताईं कीअं वञे तंहिंजे करे तव्हां असां मुस्लमाननि जूं ॿ ज़िंदगियूं आहिनि हिकिड़ी ज़िंदगी आहे घर खां ॿाहिरि वापार कयो तिजारत कयो सफ़र कयो ॾेती लेती कयो ज़मीनूं संभालियो मामलात कयो हिकिड़ी इहा ज़िंदगी आहे ॿी हर इंसान जी ज़िंदगी आहे घरेलू ज़िंदगी आहे इंसान निकाह थो करे उनखे औलाद आहे उनखे ॿचड़ा आहिनि इहो मर्द पंहिंजी घरवारी सां कीअं हले घरवारी पंहिंजे मर्द सां कीअं हले ॿारनि जी तरबियत कीअं ॾिजे घरू माहौल कीअं रखिजे ससु सहुरो कीअं हलनि नुंहुं पंहिंजे घर में कीअं हले इहो हिकिड़ो पूरो दीन आहे
इहो पूरो हिकिड़ो दीन जा हज़ारे इन में मसइला आहिनि तंहिंजे करे इहो दीन जो इल्मु ऐं ज़ख़ीरो इज़्दिवाजी ज़िंदगी जा अहकाम जेके बि उम्मत खे मिलनि था जिन में फ़ुक़हा इकराम अहकाम कढिया इहे सभु हदीसूं जंहिंमें रिवायत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा आहिनि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अम्मा आयशा थी रिवायत करे अम्मा आयशा खां को सहाबी को ताबई को तबउ ताबई हाणे इहे था रिवायतूं करनि तंहिंजे करे उम्मत मुस्लिम खे जेको घरू इज़्दिवाजी ज़िंदगी जा जेके बि मसाइल ऐं अहकाम आहिनि इन्हनि में जेके बि तव्हांखे रिवायतूं मिलनि थियूं उहे सभु रिवायतूं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खां आहिनि तंहिंजे करे हज़रत सुफ़ियान सौरी रहमहुल्लाह था फरमाइनि लौ वुज़िन इल्मु अज़वाज नबी व इल्मु सहाबते लफ़वक आयशा इल्मा फरमायो इंसानो तव्हां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमाम सहाबी मर्दनि जो इल्मु हिकिड़े पासे रखो ऐं अज़वाजे मुतहरात जो इल्मु हिकिड़े पासे रखो ॿिए पासे खां अम्मा आयशा जो इल्मु रखो लफ़वक आयशा इल्मा अम्मा आयशा इल्म में सभ खां वधीक गौरी ऐं वज़नी ॾिसण में ईंदी अल्लाह साईं अम्मा आयशा खे एॾो इल्म सां नवाज़ियो अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा जा 200 जे वेझो शागिर्द आहिनि 200 जे वेझो जंहिंमें तक़रीबन 63 या 62 औरतूं आहिनि बाक़ी अम्मा आयशा जूं जा शागिर्द मर्द आहिनि पोइ या सहाबी आहिनि या ताबई अल्लाह साईं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे अहिड़ो इल्म सां नवाज़ियो बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु अन्हा हिकिड़ी बीबी उम्मे सुलैम उहा सहाबी औरत है बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु अन्हा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे मुसलमान जी अमड़ है उन्हनि खे बि रब साईं इल्म जे दौलत सां नवाज़ियो कई सहाबी ताबई उन जा शागिर्द आहिनि ॾिसो आहिनि औरतूं रब साईं उन्हनि खे इल्म सां एॾो वॾो नवाज़ियो हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि इन जो हदीस जो किताब आहे मुअत्ता इमाम मालिक हाणे इहो मुहद्दिस इहो बुज़ुर्ग जॾहिं उहो हदीस पाक जो सबक़ पढ़ाईंदो हो त उन जे घर में दरवाज़े जे अंदरियां उन जी न्याणी बि वेठी हूंदी हे ॿाहिरि छोकिरनि खे सबक़ पढ़ाए उन जी न्याणी बि वेठी हूंदी उहा इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जी न्याणी मुअत्ता इमाम मालिक जी हाफ़िज़ इहो हदीस पाक जो सॼो किताब उनखे यादि पोइ जॾहिं हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जा तिलमीज़ ऐं शागिर्द जॾहिं सबक़ वठंदा हाणे को पाण में तकरार कढनि अस्मा रिजाल ते कंहिं हदीस ते बहस करनि त बि उन इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जी न्याणी उन इमाम साहब जे शागिर्द मर्दनि खे छोकिरनि खे दरवाज़े जे ॿाहिरां जेके हूंदा हुआ दरवाज़ो खड़काईंदी फरमाईंदी हुई त तव्हांखे उस्ताद ईअं हदीस न पढ़ाई आहे तव्हांखे उस्ताद इमाम मालिक हीअं सबक़ पढ़ायो ॾिसो इंसान हो इहो बि त माहौल केतिरो अरसो बैतुल्लाह शरीफ़ में औरतुनि क़ुरान जो दर्स ॾिनो आहे हदीस जो दर्स ॾिनो आहे मस्जिद नबवी में दर्स ॾिनो अथऊं ये औरतूं उम्मत जे अंदरि जो रब सां उन्हनि खे इल्म ऐं दीन सां एॾो वॾो नवाज़ियो हो हज़रत सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि इहे अल्लाह जा वली आहिनि इन जी न्याणी आहे बीबी दुर्रा रहमतुल्लाह अलैहि जेका क़ुरान जी हाफ़िज़ उनखे हदीस जो ज़ख़ीरो इल्म ऐं फ़िक़ह जो उन वटि ज़ख़ीरो हज़रत सईद बिन मुसय्यब अल्लाह से उनखे इल्म ऐं दीन सां नवाज़ियो हाणे ख़लीफ़ा हारून रशीद खे ख़्याल थी पियो त मां पंहिंजे पुट मामून रशीद जो रिश्तो सईद बिन मुसय्यब खां वठां उन सईद बिन मुसय्यब जी न्याणी बीबी दुर्र यगाना मोती बीबी दुर्र जेके अल्लाह से इल्म ऐं हदीस सां नवाज़ियो आहे इहा मां छोकिरी पंहिंजे पुट मामून रशीद खां वठां हो हारून रशीद ख़लीफ़ो बादशाह हुआ हज़रत सईद बिन मुसय्यब उन जे ज़माने में मुहद्दिस आलिम आहिनि दीन जी ख़िदमत था कनि हाणे हारून रशीद आयो चए साईं तव्हां पंहिंजी न्याणीअ खे इल्म ऐं हदीस पढ़ायो आहे दीन पढ़ायो आहे तंहिंजे करे मुंहिंजी तमन्ना आहे त मां पंहिंजे पुट मामून जे लाइ तव्हां मूंखे रिश्तो ॾियो हज़रत सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि ताबई बुज़ुर्ग फरमायो त हारून रशीद तो वटि दुनिया ऐं पैसो आहे तो वटि दुनिया जूं आसाइशूं आहिनि मां पंहिंजी न्याणीअ खे इल्म जी दौलत ॾिनी आहे अहिड़े घर में मां न्याणी नथो ॾेई सघां अहिड़े घर में मां पंहिंजी न्याणी न ॾींदुमि जिते दुनिया ऐं पैसो हुजे हाणे हज़रत सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि पंहिंजी न्याणी पंहिंजे तिलमीज़ ऐं शागिर्द हज़रत इब्न बुदा रहमतुल्लाह अलैहि खे ॾिनी मुंहिंजो शागिर्द हो ईअं हूंदो आहे कि उस्ताद उलमा वॾा पंहिंजे शागिर्दनि में इल्म दीन जी सलाहियत ॾिसंदा आहिनि पंहिंजूं न्याणियूं उन्हनि खे ॾींदा आहिनि त हज़रत सईद बिन मुसय्यब पंहिंजे शागिर्द हज़रत इब्न बुदा खे
जॾहिं न्याणी निकाह में ॾिनी रिश्तो थियो रुख़सती थी घोट कुंवार चंद ॾींहं रहिया हाणे हज़रत इब्न वुदा पंहिंजी घरवारी हज़रत उस्ताद सईद बिन मुसय्यब जी न्याणी पंहिंजी घरवारी खे चवे थो त मूंखे इजाज़त ॾे त मां उस्ताद सईद बिन मुसय्यब वटि वञी दीन पढ़ां त घरवारी छा थी चवे या इब्न वुदा इजलिस मई फइन्नी उअल्लिमुका इल्म सईदिन ऐं इब्न वुदा तोखे हज़रत सईद बिन मुसय्यब वटि इल्म पढ़ण जी तॾहिं ज़रूरत हुई जॾहिं तोखे मां जहिड़ी घरवारी निकाह में न मिली हुई जॾहिं तोखे मां जहिड़ी हिकिड़ी औरत जेका निकाह में अची मिली आहे जंहिंखे हज़रत सईद जो पूरो इल्म अची मिलियो आहे तंहिंजे करे तूं घर में वेह घरवारी तोखे क़ुरान ऐं हदीस जो सबक़ पई पढ़ाए मुसलमानो इहो बि त को मुआशिरो अहिड़ियूं पाकीज़ा घरवारियूं जेके दीन सेखारनि मुसलमानो त जीअं मर्दनि खे दीन जी ज़रूरत आहे औरतुनि जे अंदरि बि दीन जी ज़रूरत आहे अहिड़े तरीक़े सां हज़रत हारून रशीद बादशाह इन जी घरवारी बीबी ज़ुबैदा रहमतुल्लाह अलैहा ज़ुबैदा आहे बादशाह जी घरवारी शाही महल में रहे थी लेकिन मशग़लो इन जो दुनिया नाहे मशग़लो इन जो क़ुरान पाक क़ुरान शरीफ़ा घर में हाणे उहो बीबी ज़ुबैदा रहमतुल्लाह अलैहा उन जूं 100 खन घर में ख़ादिमाणियूं आहिनि जेके 10 सिपारा वारे वारे ते पढ़नि थियूं ऐं बादशाह हारून रशीद जी घरवारी बीबी ज़ुबैदा रहमतुल्लाह अलैहा क़ुरान पाक पई ॿुधे हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह था फरमाइन कानत लहा मियतु जारियतिन यक़रऊनल क़ुरान व युस्मउ सौतुल क़ुरान मिन महलिल खलीफते दवियन नहल चतो इंसानो उहो दौर ज़मानो भी याद कयो जॾहिं बादशाह जे घर मां क़ुरान पाक जे ॿुधण जो आवाज़ ईंदो हो माखीअ जे मक्खन वांगुरु अॼु उहो दौर आहे जो तव्हां असां क़ुरान पाक खां दूर थी विया इएं आहे न ये मोबाइल गंदगी बेहयाई वारी निकिती ॿिया माण्हू त जेके दीनदार थिया ख़ुदि दीनदार ई दीन खां परे थी आया जन घरनि में पहिरियां ज़िक्र थींदो हो क़ुरान पाक हो राति जो न्याणियूं क़ुरान पाक पढ़नि नौजवान क़ुरान शरीफ़ पढ़ी का सूरत पढ़ी सुम्हनि सुबुह जो उथी नमाज़ पढ़िजे जमात सां क़ुरान पाक जो दौर थिए अॼु इन मोबाइल जी ग़िलादत तव्हां असांखां क़ुरान ऐं ज़िक्र जी रूहानियत मुहम्मद मुस्तफ़ा जी हया ऐं पाकीदगी जो तरीक़ो कसे करे तंहिंजे करे मुसलमानो अहिड़े फितननि जो मुक़ाबिलो तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो हिकिड़ी शइ आहे त औलाद में ख़ौफ़ ख़ुदा थिए घर जे भातिन में अल्लाह जो ख़ौफ़ अचे नौजवान खे ख़ौफ़ ख़ुदा थिए उन न्याणी मुआशिरे जी औरत मुसलमान न्याणीअ खे अल्लाह जो ख़ौफ़ थिए ख़ौफ़ ख़ुदा कहिड़ी शइ सां थींदो उहो थींदो क़ुरान पाक सां जॾहिं असां पंहिंजे औलाद खे बचड़नि खे क़ुरान पढ़ाईंदासूं दीन पढ़ाईंदासूं त यकीनन क़ुरान जूं बरकतूं रहमतूं इहे थींदियूं उन्हनि जे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा पैदा थींदो अल्लाह साईं इन क़ुरान पाक सां दीन सां तव्हां असांखे आबाद फरमायो अल्लाह साईं फरमायो मन आमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा वहुव मोमिन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा जेको भी मर्द आहे या औरत ईमान थो आणे पोइ अमिल सालिहन नेक अमल कये हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत शरीयत मुतहरत दीन ते उहो मर्द औरत हलन था रब से फरमाए थो फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा असां थोड़े में भी उनखे बरकत ॾींदासीं थोड़े में भी बरकत हूंदी छा मक़सद जॾहिं इंसान दीन सां जुड़ंदो महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ते हलंदो शरीयत ते हलंदो अल्लाह जे अहकामनि ते हलंदो चाहे रुपयो पैसो दुनिया त घणी न हूंदसि घर त सादो हूंदो ज़िंदगी त सादी हूंदी पर उन थोरे में भी बरकत हूंदी कोन्हनि मदारिस जा उस्ताद मस्जिद जा इमाम दीनदार माण्हू जेके क़ुरान दीन महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सां जुड़ियल आहिनि अल्लाह से उन्हनि खे थोरे में भी बरकत ॾिनी पर रब साईं फरमाए थो मन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका जेको असां जे क़ुरान पाक खां परे थियो यादगिरी खां परे थियो असां उन जे रोज़गार में बेबरकती ॾींदासीं पैसो दुनिया त घणी हूंदी पर परेशान हो हज़रत साईं वॾा पंहिंजा हाले शरीफ़ वारा साईं हमादुल्लाह साईं रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी ख़िदमत में हिकिड़ो आफ़ीसर आयो नालो ॿुधे त अल्लाह जो वरी बुज़ुर्ग रहे थो हज़रत साईं खे अर्ज़ु कई त साईं जेतिरी मुंहिंजी महीने में पघार आहे महीने में रोज़ मूंखे एतिरी रिश्वत मिलंदी आहे एतिरी मूंखे रोज़ रिश्वत मिलंदी आहे पोइ बि मुंहिंजे घर में माना उहा जेका आहे घर में सुकून नाहे बरकत नाहे बेबरकती आहे बीमारी ख़त्म नथी थिए हज़रत साईं जन वॾनि फरमायो हाँ जेतिरी तोखे महीने में पघार आहे एतिरी तोखे रोज़ रिश्वत मिले थी पोइ बि तुंहिंजी पूरत नाहे अबा हिते त मां हमाद जी भेणी कोन्हे मां हमाद जी भेणी कोन्हे
अमादुल्ला भले हथड़ा खणे दुआऊं घुरे रब तुंहिंजे लाइ रस्तो बंदि कयो आहे गुनाहनि जी माफ़ी वठ रब खे राज़ी कर रिश्वत खां तौबा कर हराम खां तौबा कर नमाज़ क़ुरान पढ़ रब सां ताल्लुक़ रख रब साईं थोड़े में बि तोखे बरकत ॾींदो फरमायोसि हाणे वञ महजी शरीफ़ में अल्लाह खां वञी माफ़ी वठ ऐं इहो अॼु मूंसां वाइदो कर अॻिते मां हराम न खाईंदुमि त इंसानो ॾिसो अल्लाह से फरमायो न फलनुहय्यनहु हयातन तय्यबा असां थोरे में भी बरकत ॾींदासीं पर रब से फरमाए थो इहो त दुनिया में सिलो आहे आख़िरत में छा हूंदो अल्लाह से फरमाए थो असां जन्नत जी उन्हनि खे बादशाही ॾींदासीं जन्नत जी बादशाही वलहुम मा यश्तऊन इहा उन इंसान खे नसीब थींदी जेको क़ुरान सां दीन सां वाबस्तगी अता फरमाईंदो अल्लाह करीम तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए हिन इदारे खे बनीन जे मदरसे खे बनात जे मदरसे खे अल्लाह से आबाद फरमाए हज़रत मौलाना कलीमुल्लाह साहब अल्लाह से उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमाए इन इदारे जा जेके मुआविनीन आहिनि रब से उन्हनि जी दुनिया आख़िरत बहितर